नवां खे ॿुधाईंदा हलूं त नौशर फिरोज़ में हादसो पेश आयो आहे। क़ौमी शाहराह ते हादसो थियो आहे जंहिंमें हिकु पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। नूरपुर स्टॉप वटि ट्रैक्टर ऐं ट्राली विच में मोटरसाइकिल में टक्कर थी पियो। फौती एहलकार जी सुञाणप भिरिया सिटी वासी अनवर सोलंकी तौरु कई वई आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नौशर फिरोज़ में क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो आहे। हिकु पुलिस एहलकार हादसे में फौत थी वियो आहे। नूरपुर स्टॉप वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे। फौती एहलकार जी सुञाणप भिरिया सिटी वासी अनवर सोलंकी तौरु थी वई आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त नौशर फिरोज़ जे क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो आहे। हिकु पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। फौती एहलकार जी सुञाणप भिरिया सिटी वासी अनवर सोलंकी तौरु थी वई आहे। नूरपुर स्टॉप वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो जंहिंजे नतीजे में हादसो पेश आयो आहे। हादसे में अनवर सोलंकी मारिजी वियो आहे।